घोड़की जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इंतज़ामिया जी अदम दिलचस्पी सबब खंडरात जो डेक ॾियण लॻो आहे। प्लेयर हॉस्टल जी बिल्डिंग ज़बून हाल थियण करे रांदीगरनि आगा सबूर, राव आबिद, मक़सूद मलिक ऐं ॿियनि घोड़की न्यूज़ जे नुमाइंदे असद गुनियो सां ॻाल्हाईंदे चयो त जी तव्हां अॼु ॾिसो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो हाल। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अली मोहम्मद खान महर जेको हिन वक़्तु ज़बून हालत जी सूरत हाल में आहे। तव्हां ग्राउंड जो विज़िट कयो ऐं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जेको पंहिंजो क्रिकेट ग्राउंड आहे इहो 40 खां 50 करोड़ जी लागत सां ही स्कीम आहे हिकिड़ी। इन में सिर्फ़ु जस्ट इहा हॉस्टल ठहियलु आहे। तव्हां हॉस्टल जा पाण हालत ॾिठी त हे हैंड ओवर थियण खां अॻु में ई जेके आहे ज़बून हालत जी सूरत हाल में आहे। त असां जेको आहे त आला अख़्तियारनि खे गुज़ारिश कंदासीं जीअं मतिलबु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जंहिंमें असांजो चीफ मिनिस्टर ऑफ सिंध ऐं उनखां बाद में सीशन जज घोड़की साहिबु, उनखां बाद में नेब जा इदारा आहिनि ऐं उनखां बाद में एंटी करप्शन इदारो आहे। उनखे असां पूरी तरीक़े सां पुरज़ोर जेकी आहे असां पाण जेको आहे त अपील कंदासीं त महिरबानी करे इन्हनि जे ख़िलाफ़ु जेके बि हिते ठेकेदार आहिनि जंहिंजे हैंड ओवर आहे ग्राउंड, इन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु खां सख़्तु कार्रवाई कई वञे ऐं ग्राउंड में जेके बि प्लेयर्स आहिनि उनमें बेचैनी छायल आहे हिन वक़्तु, उन्हनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। इहो जेके हिते स्टेडियम ठहियलु आहे पाण वटि ज़बून हालत जी सूरत हाल में आहे। जस्ट हिनखे रिपेयर कयो वियो आहे। 40-50 करोड़ जी लागत सां हीअ स्कीम आहे। इनखे रिपेयर कयो वियो आहे। जस्ट इहा 2 करोड़ खां 1.5 करोड़ में हीअ हॉस्टल ठही आहे। उनखां बाद में ही इंतिहाई किने दर्जे जी करप्शन कई वई आहे। असां आला अख़्तियारनि खे गुज़ारिश कंदासीं त इन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु खां सख़्तु कार्रवाई करे इनखे गिरफ़्तार करे ऐं खिलाड़ियुनि खे जेको आहे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। त इहो असांजो डिग्री कॉलेज ग्राउंड जेको आहे तमामु सुठो ऐं बहितरीनु ग्राउंड ठहियो हुयो ऐं कुझु हालातुनि जे मज़े नज़र रखे थी करे हिते का सहूलियत याफ़्ता न आहे। पाणी बि न आहे को ऐं वॉशरूम बि न आहिनि ऐं ग्राउंड जेको आहे जेको स्टेडियम ठहियलु आहे ऐं काफ़ी कई बि आहिनि मूं चपाटा किरी पियूं नी जेके दोस्तनि खे काफ़ी ज़ख़्मी थिया नी, कुर्सियूं वुर्सियूं बि भॻी पियूं नी। असां आला उहिदेदारनि खे गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे हिन ग्राउंड जी सार संभाल आहिनि ऐं जेका बजट अचे थी काफ़ी पैसा अचनि था, असांखे का बि ख़बर न आहे की महिरबानी करे इहे पैसा ज़ाहिर कया वञनि त जेको हिन ग्राउंड ते ख़र्चु थिए ऐं हिन दोस्तनि खे सुठी ऐं बहितरीन सहूलियत मिले। ना हिते को मैखानो ना है, हिते शराब वगैरह पीअनि था, नशो वगैरह करनि था, ग्राउंड में लाइट वगैरह बि न आहे। असांखे सहूलियत वगैरह ॾिनी वञे ख़बर ई न आहे। असांखे त छा काॾे वञे थी, केरु वठे थो केरु खाए थो, असांखे इहा ख़बर न आहे।